ख़बर शामिल कंदा हलूं गड़ियासिन मां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुल्क अंदर वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ ऐलानियल मुल्कगीर एहतजाज जे सॾ ते पीपी गड़ियासिन सिटी सदर दिलशाद अहमद भट्टीअ जे अॻुवाणीअ में पीपी कारकुननि हथनि में पीपीअ जा झंडा खणी कोट दुरानीअ सां एहतजाजी रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि नेशनल बैंक चौक, नूर मुस्तफा चौक खां थींदी प्रेस क्लब पहुती। पीपी कारकुननि प्रेस क्लब आॾो शिकारपुर रतोदेरो रोड ते वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते पीपी सिटी सदर दिलशाद अहमद भट्टी, अब्दुल वहीद मुगल, ताहिर पवर, डॉक्टर शफ़ीक अहमद कोरेजो, इमरान जुणीजो, आशिक अली शाह ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ हुकूमत गुज़िरियल 3 सालनि खां अवाम मथां आम वाहिपे जे शयुनि जा गचोट चाढ़े मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। मुल्क में महांगाई सबबि हेठियों तबिको गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत बिगैस ऐं टाइम जे हर ॿिए ॾींहुं आम वाहिपे जे शयुनि तोड़े तेल में मुसलसल इज़ाफ़ो करे अवाम सां ज़ुल्म करे रहिया। हिननि चयो त इमरान हुकूमत खे घर बीड़ो करण लाइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं पीपी काफ़ी आहे। हिननि चयो त पीपी चेयरमैन जे हुकुम ते वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे।